नाज़रीन, हिन वक़्तु असां तिलक शाह बंदर जी वॾी आबादी ते मुश्तमिल इलाइक़े कादरनु शाह जी गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल अली मोहम्मद मेमण ते मौजूदु आहियूं, जिते केतिरा ई मसइला दरपेश आहिनि। अचो त हितां जे शागिर्दनि, उस्तादनि ऐं मौजूदीन खां पुछूं त हुननि जो छा चवणु आहे। सभ खां पहिरीं आऊं तव्हांजो मीडिया जी टीम जो मशकूर आहियां जो उन्हनि हिते आया। ऐं उन खां पोइ पहिरीं ॻाल्हि इहा जो असांजी स्कूल बुनियादी सहूलियतुनि खां हूअं बि महरूम आहे। 1992 में हिन स्कूल जी बिल्डिंग ठही, आऊं हुते आयो आहियां 2013 में। 2013 खां ई स्कूल जी ख़स्ता हली आहे। उनखे असीं ठाहिण जी त कोशिशि करियूं पिया। मसइला अहिड़ा हिते खोड़ सारा आहिनि। हिते असां वटि इलेक्ट्रिसिटीअ जो मसइलो आहे, साफ़ पीअण जे पाणीअ जो मसइलो आहे, ऐं उनखां अलावा हिते असां वटि जेको सो ग़रीब एरिया आहे ऐं कोस्टल एरिया आहे, तक़रीबन ॿार असां वटि मुसलसिल ग़रीब वीचारा इलाही आहिनि। उन्हनि जी माइटनि जो मसइलो आहे, ॿारनि खे पढ़णु, उन्हनि खे रोज़गार जो मसइलो आहे, हिते ॿारनि जे अचण वञण जो मसइलो आहे। पर हुकूमत खां असीं इहो मुतालबो था परज़ोर अपील आहे सेक्रेटरी साहब खे, स्पेशली CM साहब खे, त हिन स्कूल में जेके असांखे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। असांखे स्पेशली फर्नीचर असां वटि कोन्हे, किताब असांखे तदरीसी मुकमल न पिया ॾिना वञनि, ऐं उन जे लाइ असांखे पंहिंजा ज़ाती एक्सपेंसिस करणा था पवनि। उनखां पोइ असांखे किताब मिलनि था, ऐं उनखां अलावा मुख़्तलिफ़ स्टेशनरी आहे। असांजे स्कूल में का बि अहिड़ी शइ कोन्हे जेकी असां तदरीसी अमल खे सुठे नमूने सां हलाए सघूं। उनजे बावजूदि बि असांजी इहा कोशिशि आहे त असां तदरीस जो अमल खे बाक़ाइदा करियूं। असांजी स्कूल गुज़िरियल 20 सालनि खां ख़तरनाक पोज़ीशन में आहे। असांखे स्कूल हुकूमत सिंध हुकूमत खां मुतालबो आहे त असांखे स्कूल जी बिल्डिंग सां गॾोगॾु तइलीम सहूलियतूं अदा कयूं वञनि। असीं जॾहिं स्कूल ते अचूं था त असां पंहिंजे मौत खे दावत ॾेई अचूं था। असांखे पंहिंजा वालिद मोकिलनि था त स्कूल ते वञूं, असां कीअं था अचूं? असांजी स्कूल टुटी पई आहे। गुज़िरियल 20 सालनि खां असांजी ख़तरनाक स्कूल पोज़ीशन में आहे। असां सिंध खे हुकूमत खे असां केतिरी बि कोशिशि कई आहे, पर असांखे सिंध खे स्कूल नथी ठाराए ॾे। असांजी सिंध हुकूमत सां इहो मुतालबो आहे त असांखे स्कूल सां गॾोगॾु तइलीम सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। असांजे स्कूल ठाराए ॾियो। असांजी स्कूल जी हालत ख़राबु लॻी पई आहे। असांखे फर्नीचर कोन्हे। असीं 4 ॼणा स्कूल में वेठा आहियूं। असांखे स्कूल ठाराए ॾियो हुकूमत जे तरफ़ां। असांजे मतिलबु चापोरा कनि था। असांजी गुज़ारिश आहे हुकूमत सां स्कूल ठाराए ॾियो। असांखे स्कूल में न लाइट आहे, न फर्नीचर आहे। असीं हिते 4 ॼणा गॾु वेठा आहियूं। असांजे स्कूल में न लाइट आहे, ऐं असांखे मसइलो लॻो पियो त इहो बिल्डिंग किरे थी, असांजे मथां पथर असांखे डपु थो पए। असां TV रेडियो ते ॾिसंदा आहियूं त तइलीमी खाते एमरजेंसी नाफ़िज़ कई आहे। असांजी स्कूल जी बिल्डिंग गुज़िरियल 20 सालनि खां तमामु ख़तरनाक पोज़ीशन में आहे। असांखे स्कूल ठाराए ॾे ऐं उन सां गॾोगॾु तइलीमी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। असांजी स्कूल जी इहा हालत लॻी पई आहे। असां स्कूल ते अचूं था, पंहिंजे मौत खे दावत ॾेई अचूं था। असांजी हुकूमत खे गुज़ारिश आहे त असांखे स्कूल ठाराए ॾे। नाज़रीन, असां हिन वक़्तु कादरनु शाह जी हिन मिडल स्कूल ते मौजूदु आहियूं ऐं हितां जे शागिर्दनि ऐं उस्तादनि जा तव्हां वीचार ॿुधा। असां सां गॾु हींअर हिते कादरनु शाह जो मुअज़्ज़िज़ ऐं हितां जो चूंडियल वाइस चेयरमैन मौजूदु आहे UC जोंगो जलबाणी जो। उन सां ॻाल्हाईंदासीं त हुनजो हिन स्कूल मुतलक़ छा चवणु आहे। अदा अर्ज़ी आहे त 1992 खां इहो मिडल स्कूल असांजो तयारु थियो आहे। जंहिं हिन वक़्त ताईं का बि न मरमत थी आहे, ऐं न का सहूलियत आहे, न को फर्नीचर आहे, ऐं न का कंहिं शइ जी सहूलियत असां वटि आहे। बच्चा अचनि था, वियो पट ते हलिया वञनि था, ऐं उन्हनि जा उस्ताद वञनि था। बाबा पंहिंजे बचनि मिडल स्कूल जी सफ़ाई ख़राबु हालत आहे, जेके चापोड़ा करनि पिया, बिल्डिंग जी ज़बून हाले, तव्हां हिन ते छा था चओ? साईं तमामु ज़बून हालत थी वई आहे। सभु बच्चा वीचारा डिजी वेहनि था, अचनि था त 5 मिंट वियो वरी भॼो वञनि था, वरी वालिद साहब वरी वठो अचनि था त बाबा पंहिंजो स्कूल पुटु पढ़ो। चवंदा बाबा असांखे मौत जो ख़तरो आहे। हिन स्कूल में तमामु नाज़ुक हालत आहे, छापड़ा करनि था, असांखे मौत जो ख़तरो आहे, असीं स्कूल न वेंदासीं। पंहिंजे वालिद साहबनि तमामु वॾी कोशिशि कई पंहिंजे औलादनि खे त बाबा पंहिंजो स्कूल पुटु पढ़ो, पर स्कूल ते वञणु माइट त राज़ी थींदा, औलादनि खे पढ़ाए वठी वञनि था, पर बच्चा स्कूल में जॾहिं पइजनि था उन ते ॾिसनि था ज़बून हालत स्कूल जी पोज़ीशन ॾिसनि था त बाबा छापरा करंदा, असांखे मौत जो ख़तरो आहे, महिरबानी करे असीं स्कूल ई कोन था पढ़ूं। असीं चऊं था अर्ज़ु था करियूं त वज़ीर आला सिंध ऐं फज़लुल्लाह पीछो साहब खे अर्ज़ु थो करियां त महिरबानी करे असांजी स्कूल जी मरमत कई वञे, ऐं SMS बि बंदि आहे स्कूल जी।
काफ़ी टाइम खां वठी स्कूल SMS बंदि आहे। हर कंहिं शइ जी सहूलियत न आहे, न पंहिंजे स्कूल मिडल जी, न पंहिंजे प्राइमरी जी, न छोकिरियुनि जी स्कूल जी आहे, उहो ज़बून हालत में ख़तमु थी चुकी आहे, उहो स्कूल बंदि थी पई आहे। महिरबानी करे असांखे स्कूल जी मरमत कई वञे। असां हिन वक़्तु मिडल स्कूल कादरनो शाह जे हेडमास्टर सां गॾु आहियूं, उनखां पुछंदासीं त उन्हनि जी स्कूल में कहिड़ा मसइला दरपेश आहिनि। जी, पहिरीं त गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल अली मोहम्मद मेमन 8 कादरनो शाह, जंहिंजो सेमिस कोड हींअर तक़रीबन 8-10 महीना अॻु में अलॉट थियो आहे न्यू। ऐं ड्यूरिंग फ्लड 2010 ही पूरे इलाइक़े जो जेको बिल्डिंग्स आहिनि, घर आहिनि, तमामु जेको आहे सो डैमेज थी चुका हुआ। हीअ स्कूल मिडल स्कूल जे नाले सां, कादरनो शाह नाले सां अली मोहम्मद मेमन 1992 जे अंदरि जेको आहे सो इस्टाब्लिश थी। उनखां पोइ इन कंहिं क़िस्म जी रिपेयर न थी आहे। ऐं असां RAC वारनि सां बि जेको आहे मैसेजिंग का वक़्तनि वक़्तनि कंदा रहंदा आहियूं। ऐं RAC जी टीम बि आई हुई, मैडम आई हुई, ऐं उते जेको आहे सो फुटेज वठी वई आहे। ऐं हीअ असांजो सेमिस कोड अॼु खां तक़रीबन 10 महीना अॻु जे अंदरि न्यूज़। कहिड़ा मसइला आहिनि हिन स्कूल सां? हिन स्कूल जा मसइला हिकिड़ो त SMC बिल्कुलु असांखे शुरू खां वठी न बि मिले, ऐं बिल्डिंग्स जेका आहे उहा उन जा चापूड़ा किरनि पिया। ऐं हिन इलाइक़े जे अंदरि जेको आहे पाणी जी खोट आहे, पाणी जा मसइला आहिनि, ॿार परियां खां अचनि था। आसपास असांजो तक़रीबन 15-16 प्राइमरी मिडल स्कूल आहिनि, प्राइमरी स्कूल आहिनि, जेके माना जेको आहे सो उन मां असांखे ॿार तक़रीबन 15-20 इनवॉल्वमेंट थिए थी। ऐं ॿिया आसपास एतिरो जेको आहे सो पढ़ाई जो माण्हुनि जो ज़हन न आहे। त असांजे इलाइक़े वारनि खे बि असीं जेको आहे सो गुज़ारिश करियूं था त असांजे जेको आहे सो रहनुमाई कनि। ऐं आसपास सिंध सरकार खां कहिड़ी घुर कंदा? वधीक इहो त सिंध सरकार CM साईं मुराद अली शाह खां गुज़ारिश आहे त असांजे स्कूल जे न्यू सर जेको आहे सो रिपेयर कए वञे, या असांजे जेको आहे सो अपग्रेड कई वञे असांजे स्कूल खे। मिडल स्कूल जेको GBLSS अली मोहम्मद मेमन आहे, हिनखे अपग्रेड कई वञे। ऐं सेकेंडरी एजुकेशन फज़ुल्ला पिचो साहिब खां बि गुज़ारिश आहे त असांखे स्कूल जे अंदरि जेको आहे सो रिपेयर ऐं ॿिया जेके असांजा बुनियादी मसइला आहिनि उहे हल कराए वञनि। नाज़रीन, तव्हां हिन कादरनो शाह जी स्कूल जे मुतलिक़ जेके मसइला आहिनि, हितां जे शागिर्दनि ऐं हितां जे ॻोठाणनि ऐं उस्तादनि जा वीचार ॿुधा। सितम ज़रीफ़ी आहे त जिते तइलीम खातो तइलीम आम करण जे सिलसिले में एमरजेंसी त लागू करे ऐं तइलीम जी भलाई जूं अरबें खरबें रुपया ख़र्च करण जूं दावाऊं त करे थो, पर हिन स्कूल तइलीम खाते जे उन्हनि समूरनि दावानि खे धूड़ करे छॾियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार फौरी तौर ते नोटिस वठी हिन स्कूल जा बुनियादी मसइला हल करे।